अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं धाॿेजि खां। सिंध जे वसीलनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़े जी इजाज़त न ॾिबी। ॿेट धरती धणين जा आहिनि। सरवर पलيجو। ख़बर मूजब عوامي رابطه तहरीक जे مرڪزي चئيरमين सरवर पलيجو, तزيلا خاصخيلي, طاهرا پليجو, امجد پليجو ڌاٻيجي प्रेस क्लब में صحافين सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे ॿेटनि ते सिंध हुकूमत जी मिली भगत सां वफाक़ी हुकूमत पारां कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। पहरियां सिंध हुकूमत ڀڳڙن जे मुठ सिंध जूं ज़मीनूं मलिक रियाज़ हवाले करे उते बैरिया टाउन ठाहे करे वॾे तादाद में धारी आबादकारी करे धरती धणियनि खे अक़लियत में तब्दील कयो वियो आहे। हाणे सिंध जे ॿेटनि साहिली ऐं कोस्तानी ज़मीन ते बि कब्ज़े जी कोशिश कई पई वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। धरती धणियनि जी मिल्कियत आहे, इन जो मुकमल तौर ते तहफ़ुज़ कयो वेंदो। ॿेटनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ 22 नवंबर ते मकली खां ठटे प्रेस क्लब ताईं एहतियाजी रैली कढी वेंदी, जंहिं में तमामु माण्हुनि खे शिरकत जी अपील कजे थी। ॿेट दरिया वसीला सिंधी क़ौम जा वसीला आहिनि ऐं उनखे असीं कंहिं बि सूरत में दुश्मन जे हवाले न कंदासीं। जेसि ताईं हिकु बि सिंधी रहंदो, असांजी जदोजहद पुरअमन जदोजहद जारी रहंदी। जीअं सिंध जी कैमरा टीम सां गॾु शाहिद समूह।